अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु मां तव्हांखे ॾसे रही आहियां गोभी ऐं पटाटा। इन लाइ जेके मूंखे शयूं खपंदियूं आहिनि, गोभी, पटाटा, बसर, दही, मखण, थूम, अदरक, अछो जीरो, सावा मिर्च, सावा धाणा, तेल, बाक़ी मुंहिंजा मसाला सभु तव्हांजे साम्हूं मां विझंदी थी वञा, तव्हांखे ॾेखारींदी थी वञा। अचो त शुरू कयूं। मुंहिंजी कढ़ाई गरम थी चुकी आहे। मां हिन में तेल विझंदसि, तक़रीबन हिकिड़ो कोप तेल जो। त नाज़रीन, मुंहिंजो तेल गरम थी चुको आहे। हीअ मुंहिंजा पटाटा, नवां पटाटा आहिनि, हीअ मूं धोई कटे साफ़ करे रखिया आहिनि। इहे मां हिन में विझंदसि हाणे। हीअ कंदसि मां फ्राई एतिरे ताईं जो गोल्डन थी वञनि। त नाज़रीन, इहे ॾिसो, मुंहिंजा पटाटा बिल्कुलु फ्राई बि थी विया आहिनि ऐं अंदरां बि पची विया आहिनि, गोल्डन थी विया आहिनि बिल्कुलु। हिन में मूं कुझु बि न विधो आहे सवाइ तेल ऐं पटाटनि जे, ऐं उहे बि हीअं मोटा मोटा जीअं गोभीअ जे लाइ असां कटींदा आहियूं। हाणे मां हीअ कढंदसि हिन मां। त नाज़रीन, मूं हिन मां पंहिंजा पटाटा कढिया आहिनि। हाणे मां हिन में विझंदसि गोभी, ऐं हीअ गोभी ॾिसो मोटी थुल्ही थुल्ही जेको आहे सो कटी आहे, हीअ बिल्कुलु सन्हड़ी जेको आहे सो नाहे कटियल। हीअ बि मां फ्राई कंदसि। मुंहिंजी गोभी 1 किलो आहे ऐं मुंहिंजा 1/2 किलो पटाटा आहिनि। तव्हां जेकॾहिं मिक़दार वधाईंदो त उन में तेल हर चीज़ बि वधाइणी पवंदी तव्हांखे, पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़। हिनखे बि मां गोल्डन कंदसि, त हिन में थोरो टाइम लॻंदो। गोभी इलाही पंहिंजो पाणी जेको आहे सो छॾींदी आहे। त नाज़रीन, इहे ॾिसो, मुंहिंजी गोभी बि तयारु आहे, गोल्डन थी वई आहे। हिन मां मूं जेका सनी सनी या खुली थी वञे त उहा मूं कढी वरिती आहे। हाणे इहा जेका मोटी मोटी थुल्ही थुल्ही आहे उहा बि फ्राई थी वई आहे तव्हांजे साम्हूं। हीअ बि मां हिन मां ॿाहिरि कढंदसि। त नाज़रीन, ही तेल उहो ई आहे जंहिंमें मूं गोभी ऐं पटाटा फ्राई कया। हाणे हिन में उहे मूं कढी रखिया आहिनि। हाणे मां हिन में विझंदसि अछो जीरो, हिकिड़ो चमिचो खाइण वारो, ऐं हिन में विझंदसि मां हाणे मखण, तक़रीबन 2 चमिचा आहिनि, वॾा खाइण वारा। उहो मूं इन करे लेट विधो आहे जो मखण जल्दी जेको आहे न सड़ंदो आहे। हाणे मां हिन में विझंदसि थूम अदरक। हीअ बि हिकु वॾो चमिचो खाइण वारो आहे, गॾियल आहे थूम अदरक। पटाटा गोभी आहिनि, लेकिन थोरो तरीक़े चेंज सां पचाइबियूं त वधीक सुठियूं। इलाही गोभीअ जा पटाटनि जा तरीक़ा आहिनि, नए सिज असां नओं खाई सघूं था। हाणे मां हिन में विझंदसि बसर। हिकु बसर आहे नॉर्मल, मूं हे कद्दूकश करे रखियो आहे। जेकॾहिं तव्हां वटि ग्राइंडर मौजूदु आहे त उहो बि करे सघो था, ग्राइंड। हिनखे मां थोरो फ्राई कंदसि जीअं हिन जो कचोपन शइ जो ख़तमु थी वञे। नाज़रीन, इहे ॾिसो, मुंहिंजा बसर ऐं थूम इन्हनि जो बिल्कुलु कचोपन ख़तमु थी वियो आहे। हिन मां पाणी ख़तमु थी वियो आहे ऐं बिल्कुलु ई जीअं थिए न। हाणे मां हिन में विझंदसि पंहिंजा मसाला, तव्हांखे हिकु हिकु ॾेखारींदसि। या मिर्च पाउडर मां 2 चमिचा इस्तेमालु थी कयां। तव्हां पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ घटाए ऐं वधाए बि सघो था। चौथो चमिचो गरम मसालो पिसियल आहे। हल्दी 1 चमिचो आहे, सुका धाणा भी 1 चमिचो आहे,
मिर्च 1 चमचो आहे, ऐं लूण बि 1 चमचो आहे। तव्हां पंहिंजे ज़ाइके अनुसार वधाए घटाए सघो था। हिननि खे 2 मिंट मां फ्राई कंदसि त जीअं मुंहिंजे मसालनि जो कचोपन ख़तमु थी वञे, भुॼी वञनि। मुंहिंजो मसालो भुॼी वियो आहे। मां हिन में विझंदसि हाणे पंहिंजी दही। अधु पाउ दही आहे, इन खां ज़्यादा न आहे। मूं हिनखे फेटे करे रखियो आहे। तव्हां सोचींदा हूंदव त गोभीअ में दहीअ जो कहिड़ो कमु। हिकु त टमाटा महांगा आहिनि, 400 रुपया किलो लॻा पिया आहिनि। ऐं ॿियो जेको आहे टेस्ट आहे हिकिड़ी हर भाॼीअ जी पंहिंजी पंहिंजी अलॻि। ऐं मथां इहो सोचो त हाणे पटाटा या गोभी हिन में सख़्तु थींदी त इहो मुमकिन न आहे। उहे अॻु में ई पची चुका आहिनि, पटाटा बि ऐं गोभी बि। हाणे मां हिनखे थोरो फ्राई कंदसि त जीअं दही पंहिंजो पाणी छॾींदी आहे उहो ख़तमु थिए। त नाज़रीन, ही ॾिसो मुंहिंजो मसालो बिल्कुलु तयारु आहे। हिन में को बि पाणी वग़ैरह न आहे। हिन में मां फ्राई थियल गोभी विझंदसि, ऐं पटाटा फ्राई थियल। हिनखे मिक्स कंदसि मां। ॾाढी मसालेदार ऐं टेस्टी गोभी आहे। तव्हां ज़रूरु ट्राई कजो, तव्हांखे पसंदि ईंदी। हाणे हिनखे मां तक़रीबन 10 मिंट ढक ॾींदसि, हल्की सफ़ा दम वारी बाहि ते, त जीअं जेको मसालो आहे उहो सॼो हिननि भाॼियूं सभु मिक्स थी वञनि पाण में। बिल्कुलु दम जेतिरी बाहि आहे। तक़रीबन 10 मिंट मां हिनखे ढके रखंदसि। त नाज़रीन, मूं हिनखे 5 मिंट ढके रखियो आहे। हाणे मां हिन में विझंदसि थोरी मेथी सुकल। जेकॾहिं तव्हांखे पसंदि न आहे त तव्हां भले न विझो, मुंहिंजे घर में घणी पसंदि आहे। ऐं ही सावा मिर्च आहिनि, सॼा न आहिनि, मूं हिननि खे कट ॾेई रखियो आहे। ऐं सावा धाणा मूं धोई करे रखिया हुआ। हिनखे मिक्स कयो त जीअं थोरा मिर्च बि पची वञनि ऐं धाणा ऐं मेथीअ जो बि ज़ाइको हिन में अची वेंदो बिल्कुलु। जीअं त मां पहिरीं ॿुधाई आई आहियां त मां हिनखे 10 मिंट ढक ॾींदसि। त 5 मिंट खां पोइ मूं हिन में ही शयूं विधियूं न। अञा हिनखे 5 मिंट मां उन ई बाहि ते दम ते रखंदसि। त नाज़रीन, मुंहिंजी गोभी बिल्कुलु हाणे तयारु आहे। तव्हां ॾिसो मुंहिंजा मिर्च बि पची विया आहिनि ऐं हीअ बि बिल्कुलु हे ॾिसो गोभी ऐं ही पटाटा बि ॾिसो त बिल्कुलु ॻरी विया आहिनि, नरम थी। ऐं मुंहिंजी गोभी बि पची वई आहे। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदी। हिन में आख़िर में मां विझंदसि सिर्फ़ु अधु लीमो, इन करे जो काफ़ी माण्हुनि खे गोभीअ जी जेका ख़ुशबू हूंदी आहे उहा न वणंदी आहे। त जेकॾहिं तव्हां थोरो हुन में लीमो इस्तेमालु कंदव त उहा ख़तमु थी वेंदी। बहितरीनु शइ आहे। उमेद तव्हांखे पसंदि ईंदी। अगरि पसंदि अचे त ज़रूरु शेयर कयो, लाइक कयो, मूंखे सब्सक्राइब कयो। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।